पखो लग वगण में खान साहब पाड़ेवासी औरताणे आवाज़ ते हिक जी अगवा थियल 18 साल जो नौजवान आमिर अली मरखड़ 15 ॾींहनि गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। नौजवान जे बाज़ियाब लाइ कंबर शहदाद कोट तोड़े शिकारपुर पुलिस को बि क़दम रखियो। वारसन पारां नौजवान जे बाज़ियाब लाइ हर वक़्तु क़ुरान पाक जो विर्द जारी आहे, जॾहिं त 15 ॾींहनि गुज़रण बावजूद संदसि अगवा जो केस दाख़िल न थी सघियो आहे। वगण ऐं पखो थाणनि जी पुलिस बाद शिकारपुर ऐं कंबर शहदाद कोट ज़िलनि जी पुलिस बि विच में हद जो तकरार शुरू थी पियो। ॿिन्ही ज़िलनि जी पुलिस पारां नौजवान जे वारसनि खे पंहिंजे हद मां अगवा न थियण जो चई मोटायो वियो आहे। वारसन पारां शिकारपुर ऐं कंदकोट ज़िले जे अक्सर इलाइक़नि में पंहिंजे नौजवान लाइ क़ुरान पाक पिणु घुमायो वियो, पर पोइ बि धाड़ियुनि खे को बि रहम न आयो। मग़वी नौजवान जे अमड़ मुस्लिमात अशरफ ख़ातून ऐं पीउ मोहम्मद ख़ान मरकंड रोईंदे चयो धाड़ियलनि पुट जे बाज़ाबी लाइ 30 लख भुंग बोस्की जा वॻा राडो वाचूं ऐं मोबाइल फ़ोनूं घुरियूं हुयूं, जंहिंखे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। हुन चयो त उन्हनि वगण थाणे ते फौरी तौर ते भुंग जो इतलाह ॾिनो, पर असांखे वगण पुलिस चयो त तव्हांजो पुटु असांजी हद मां अगवा नाहे थियो। मग़वी जे वारसनि सिंध सरकार ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई त उनजी मदद करे नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।